अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और अनकाल ग्रुप में सवाल आयो है, रोज़े जी नियत कीअं कयूं। रोज़ो फ़र्ज़ इबादत आहे अने हर इबादत तो कीफ़ी हुई थी, यानी किताब और सुन्नत थी कोई सबूत खपे। हाणे रोज़ो तंहिंजी नियत तंहिंजे मुतालिक़ हर अमल इन जो दारो मदार नियत मथे है। इन्नमल अमालो बिन्नियात, अने हर शख्स के ऊज मिलंदो जंहिंजी उन नियत कयं। सही बुखारी अने मुस्लिम जी रिवायत। फ़र्ज़ रोज़े लाइ शर्त आहे त उन जी नियत रात जो तुलू फजर थी पहला करे में अचे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, सुनन तिरमिज़ी हदीस नंबर 730, जेको शख्स तुलू फजर से जेको शख्स इतने मर्द चाहे औरत तुलू फजर थी पहला रोज़े जी नियत या इरादो नथो करे, उनजो रोज़ो न आहे। अने नसई जा इहे लफ़्ज़ आहिनि, हदीस नंबर 2334, जो जेको मर्द चाहे औरत रोज़े जी नियत रात जो नथो करे, उनजो रोज़ो न आहे। शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह इन हदीस के सही चयो हुयो। मतिलब ई है त रात जो रोज़ो रखण जो इरादो जेको नथो करे, उनजो रोज़ो न आहे। नियत जो ताल्लुक़ दिल से आहे, अने नियत हिकिड़ो क़ल्बी अमल आहे। ज़बान से नियत जो कोई ताल्लुक़ न आहे। लिहाज़ा हर शख्स जेको दिल में इरादो करे थो जे आऊं रोज़ो रखंदुसि, ई इन जी नियत आहे। नियत जा उहे लफ़्ज़ जंहिंजो ऐलान थिए थो, नवे तो अन असूम गदन लिल्लाह ताला मिन शहर रमज़ान या मिन फ़र्ज़ शहर रमज़ान, ई लफ़्ज़ इहे नियत क़ुरान और हदीस थी साबित न आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी इहे नियत साबित जी न आहे। ई लफ़्ज़ मन घड़त आहिनि, जंहिंजो ऐलान थिए थो नवे तो अन असूम गदन लिल्लाह। ई ऐलान जंहिंजे अंदरि ई लफ़्ज़ चए में अचनि था, ई शरीत न आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी साबित न आहे। जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी नियत जा ई लफ़्ज़ साबित न आहे त ई दीन न आहे। लिहाज़ा नियत दिल जे इरादे के चए में अचे थो। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।